أعوذ أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين لا يدعون مع الله إلها آخر ولا يقتلون النفس التي حرم الله إلا بالحق ولا يزنون ومن يفعل ذلك يلقى أثاما يضاعف له العذاب يوم القيامة ويخلد فيه مهانا إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما. बयान हलियो पे औलिया इकराम जी सिफ़ात जो जेके अल्लाह पाक पंहिंजे वलियनि जी ऐं पंहिंजे प्यारनि जूं सिफ़ात ज़िक्र कयूं आहिनि. उन मां 7 सिफ़त 6 सिफ़तूं हुयूं, हाणे 7 सिफ़त जो बयानु. ऐं उहे माण्हू जेके नथा अल्लाह पाक सां गॾु इबादत में ॿिए कंहिंखे शरीक नथा कनि. या 7 सिफ़त. 8 सिफ़त वला यक़्तुलून नफ्स अल्लती हर्रम अल्लाहु इल्ला बिलहक़. ऐं उन जान खे जंहिंखे अल्लाह ताला मुहतरम बनायो आहे ना हक़ क़त्ल कोन था कनि. वला यज़नून ऐं ज़िनाकारी कोन था कनि. वमन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा. ऐं जेको शख़्स ए कम करे ओ वञी पियो गुनाह में. युज़ाअफ़ लहुल अज़ाब यौमल क़ियामह. उन जो अज़ाब वधाए वधाए उन जो अज़ाब क़यामत जे ॾींहुं वधाए वधाए ॿीणो कयो वेंदो. वयख़लुद फ़ीहि मुहाना. ऐं ओ उन अज़ाब में ज़लील थी हमेशा हमेशा रहंदो. इल्ला मा ताब व आमन व अमिल अमलन सालिहा. मगर ओ जंहिं तौबा कई ऐं ईमान आंदई ऐं नेक कम कई. पोइ ए माण्हू आहिनि जो अल्लाह पाक उन्हनि जे बुराइनि खे नेकिन सां बदिले छॾींदो. वकान अल्लाहु गफ़ूर रहीमा. ऐं अल्लाह ताला वॾो बख़्शणहार ऐं वॾो महिरबान आहे. हिन में अल्लाह रब्बुल आलमीन पोयां सिलसिलो हलियो पे इबादुर रहमान यानी अल्लाह जे औलिया किराम जूं जेके अल्लाह पाक वसफ़ूं बयान कयूं आहिनि उन्हनि जो. त 6 वसफ़ूं जेके हुयूं उहे करण जा कम हुआ, माना ही हिननि में ख़ूबियूं आहिनि. ऐं हाणे जेका वसफ़ आहे, हाणे जेके शयूं आहिनि उहे न करण जा कम आहिनि. हिन में सभिनी खां पहिरीं अल्लाह ताला फरमाए पियो त उहे माण्हू जेके शिरक कोन था कनि, यानी अक़ीदे जो वॾे में वॾो गुनाह शिरक ऐं कुफ़र, उहे इहा शइ हिननि जे अंदरि कान्हे. ऐं अमली वॾे में वॾा गुनाह 2 बयान कया विया. हिकिड़ो क़त्ल करणु. पर क़त्ल करणु कंहिंखे? उन जान खे नाहक़ क़त्ल करणु जंहिंखे अल्लाह ताला इज़त वारो बनायो आहे. असल में छा आहे जो के क़त्ल अहिड़ा आहिनि जेके वाजिब आहिनि. शरीयत चए थी त उन्हनि खे क़त्ल करियो ऐं करणु तव्हांजे मथां वाजिब आहे. पर इहो वाजिब आम माण्हू जे मथां कोन्हे, इहो वाजिब आहे हुक्मरान जे मथां, हाकिम जे मथां. ऐं ॿियो उहो क़त्ल आहे जेको जाइज़ आहे. मसलन हिकिड़ो माण्हू ईमान वारो आहे, उहो मुर्तद थो थी वञे नऊज़ बिल्लाह, यानी इस्लाम छॾे कुफ़्र थो इख्तियार करे, त शरीयत जेको थो हुकुम थी करे हाकिम खे त तूं हाकिम आहीं, इन खे सम्झायो वञे. उलमा इकराम खे मोकिले करे पहिरीं त इन खे क़ैद कयो वञे इन माण्हूअ खे, पोइ इन खे प्यार सां मुहबत सां सम्झायो वञे. इन खे जेके इस्लाम जे बारे में यानी एतिराज़ात आहिनि उहे उन जा उलमा इकराम वञी उन जा हल कनि. पर 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेकर 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इहो नथो मञे त पोइ इन खे ख़तमु करे छॾियो. इहो वाजिब आहे हाकिम जे लाइ, आम माण्हू जे लाइ कोन्हे.
आम माण्हूअ खे कानून हथ में खणण जी इजाज़त कान्हे। अहिड़े तरीक़े सां ॿियो ज़िनाकारी जेकॾहिं मुहसिन आहे, शादीशुदा आहे, ॿियूं शर्तूं आहिनि उन जूं, शादीशुदा मर्द, शादीशुदा औरत, उन जे अंदरि जेकॾहिं ज़िनाकारी पई यानी ज़िनाकारी जो उन्हनि जुर्म कयो, हुननि ख़ुदि इक़रार कयो 4 दफ़ा या 4 गवाहनि जेको आहे सो हुननि जी गवाही ॾिनी, त पोइ हाकिम वक़्त खे शरीयत चए थी त तव्हां इन्हनि खे संसार करियो, यानी पत्थर हणी हणी मारे छॾियो, क़त्ल करियो। इहो बि क़त्ल वाजिब आहे पर हाकिम जे मथां। ऐं टी शइ जेका आहे त को माण्हू कंहिंखे क़त्ल करे, क़त्ल आमद करे, क़त्ल जा 5 क़िस्म आहिनि। क़त्ल आमद करे माना इरादे सां कंहिं हथियार जे ज़रिए सां कंहिंखे क़त्ल करे, त पोइ जंहिंजो क़त्ल थियो आहे, मसलन पीउ खे क़त्ल कयो वियो त पुटु हुनजो या हुनजा पुट, अहिड़े तरीक़े सां जेके औलिया आहिनि जिन जो माण्हू क़त्ल थियो आहे, शरीयत उन्हनि खे इजाज़त ॾिए थी, माना हाणे वाजिब कोन्हे पर इजाज़त ॾिए थी त तव्हां जेकॾहिं पंहिंजो बदिलो वठणु चाहियो त तव्हां जेको माफ़ बि करे सघो था ऐं दियत पैसो बि वठी सघो था, पर जेकर क़त्ल करणु चाहियो त तव्हांखे क़त्ल करण जी इजाज़त ॾिए थी शरीयत। त इन्हनि इहे हक़ सां क़त्ल आहिनि इहे जेके आहिनि। ऐं हिकिड़ो क़त्ल आहे यानी हाकिम वक़्त सां को बग़ावत करे, हिकिड़ी जमायत बणिजी वञे, हिकिड़ो गिरोह थी वञे, उहे हथियार खणनि ऐं हाकिम खे चवनि, मुसलमाननि जो जेको ख़लीफ़ो आहे, हाकिम आहे, उनखे चवनि त असां तुंहिंजे कानून खे कोन था मञूं ऐं तोसां विढ़ंदासीं। पोइ हाकिम वक़्त जेको आहे न उहो उन्हनि सां यानी उन बाग़िन हुअण जे सूरत में बग़ावत जे करे उन्हनि खे क़त्ल कंदो। इन खां अलावा कंहिं जे लाइ जाइज़ कोन्हे त उहो कंहिंखे क़त्ल करे। इन खां अलावा इहे जेके मूं सूरतूं ॿुधायूं, इन्हनि खां अलावा कंहिंखे जाइज़ कोन्हे त कंहिंखे क़त्ल करे। ऐं वला यज़नून, ज़िना कोन था कनि, इन में बि इलाही तफ़सील आहे। बहरहाल वमन यफ़अल ज़ालिका, हाणे इहे 3 कम ॿुधाया विया, शिरक ऐं क़त्ल ऐं ज़िना। जेको इहे 3 कम करे यल्क़ा असामा, उहो वञी पियो वॾे गुनाह में। ऐं अज़ाब इन जो छा आहे त अज़ाब इन जो वधाईंदे 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 अल्लाह फरमाए थो ॿीणो कयो वेंदो क़यामत जे ॾींहुं, ऐं ज़लील थी ख़्वार थी इन अज़ाब में हमेशह हमेशह रहंदो, कॾहिं बि कोन निकिरंदो। इहो उन माण्हूअ जे लाइ जंहिंमें शिरक बि हुजे, माना मुसलमान न आहे, काफ़िर आहे, ऐं उन सां गॾु क़त्ल ऐं ज़िना जो जुर्म बि कयो अथसि। पर अल्लाह ताला एॾो वॾो मुजरिम आहे, पर अल्लाह एॾो करीम, अल्लाह फरमाए थो इल्ला मन ताब, अहिड़ो वॾो मुजरिम बि जेकॾहिं तौबा करे, ऐं तौबा जी सूरत इहा आहे त उहो ईमान आणे, छो त काफ़िर आहे। तौबा हुनजी क़ाबिल क़बूल तॾहिं थींदी जॾहिं शर्त पाई वञे, हुन में शर्त आहे ईमान, ऐं सुठा अमल करे, माना शरीयत जा जेके तक़ाज़ा आहिनि, शरीयत चए थी ही कम तुंहिंजे मथां फ़र्ज़ आहिनि, वाजिब आहिनि, उहे अदा करे। फ़उलाइका युबद्दिलुल्लाह, त पोइ ए माण्हू आहिनि जिन जे गुनाहनि खे अल्लाह नेकियुनि सां बदिले छॾींदो। काफ़िर हो, कुफ़र जी हालत में हुनजा गुनाह, हुनजा आमाल नामा कुफ़र सां गुनाहनि सां भरिया पिया हुआ, हाणे अल्लाह हुनजो नेकियुनि सां बदिले छॾींदो। जो मतिलबु छा लिखनि था त ईमान आंदे ई त सभई गुनाह माफ़ थी विया, उहे मिटिजी विया गुनाह, क़त्ल मिटिजी वियो, ऐं अहिड़े तरीक़े सां इहे सभु शयूं मिटिजी वियूं। ऐं हाणे जेॾी महिल जेके नेकियूं करे पियो उहे सभु उन में लिखियूं पई वञनि, माना हाणे यानी बुराइनि जे जाइ ते नेकियूं अची वियूं। असुल इहा तफ़सील आहे। ॿी तफ़सीर इहा बि इब्न कसीर रहमहुल्लाह कई आहे, तफ़सीर इब्न कसीर में ॿी तफ़सीर इहा त अल्लाह ताला जेतिरा हिननि गुनाह कया आहिनि ओतिरियूं अल्लाह ताला उन्हनि खे नेकियूं पंहिंजे तरफ़ां अता फ़रमाई। ऐं उनजो सबबु इहो आहे त जेॾी महिल ही मुसलमान थी विया, हाणे जेॾी महिल ही पंहिंजे पुराणनि गुनाहनि खे यादि था कनि त मूं हीअं बि कयो हो, अल्लाह ताला मुंहिंजो जेको ख़ालिक़ आहे, मालिक आहे, उन ते हिन खां मना कयो आहे, तॾहिं मूंखे ख़बर कान्हे, हाणे वरी तौबा थो करे। जॾहिं हुनखे यादि थो अचे गुनाह, वरी तौबा थो करे, त जेतिरा दफ़ा तौबा थो करे ओतिरा दफ़ा हिन जे लाइ नेकियूं थियूं थियनि। त हाणे गुनाह जे बदिरां तौबा करण जे करे हाणे नेकियूं, हुनजे जेतिरा गुनाह ओतिरियूं तौबाऊं, ओतिरियूं नेकियूं। त इन करे अल्लाह ताला फरमायो त अल्लाह पाक जेको थो उन जे गुनाहनि खे नेकियुनि सां बदिले थो। ऐं इहो जेको अल्लाह ताला हिन खे गुनाह माफ़ कया, हालांकि एॾो वॾो मुजरिम हो, शिरक कुफ़ुर करण वारो हो, क़त्ल कई, ज़िना कई, अल्लाह जेको हिन खे बख़्शियो न, इहो छा वकान अल्लाह गफ़ूरा, छो त अल्लाह वॾो माफ़ करण वारो।
ऐं ही जेके नेकियुनि सां अलाह बदिले छॾियो, इहो इन करे जो रहीम आहे, अलाह ताला वॾो महिरबान, बख़्शे बि थो ऐं वरी जेको बुराइनि जे जाइ ते नेकियूं अता फरमाए थो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, पंहिंजे दीन जो क़ुरान खे सम्झी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। माशाअल्लाह। या रहम